खानपुर खां पीर विलायत शाह तरफ़ वेंदड़ रोड जेको गुज़िरियल केतिरी अरसे खां रोड़ी जो शिकार आहे। हिन वक़्तु ॻोठाणा एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हिन खां पुछूं त हिन रोड में कहिड़ी मुश्किलात आहे जो कमु अध में रुकियल आहे। 24 फुट जी जाइ ते हाणे ॾिसो था पाण भरम बि न अथसि ऐं 12 फुट डांबर आहे। उन जी जाइ ते 10-11 फुट बीहायूं ऐं 9 इंच मथे इन्हनि खे पथर ॾियणो आहे। 9 इंचनि जी जाइ ते तव्हां पाण ॾिसो था त ऐं 6-7 फुट इंच आहे मथे साईं। 28 फुट जो माप 28 फुट जे जाइ ते हिननि 12 फुट बीहायो आहे कुल रोड। हाणे हिन पासे बि भरम न, हुन पासे बि भरम न साईं। उते वरी बि हाणे असां चयोसीं भरे ॾे, असांखे जवाबु ॾेई वेठा आहिनि चयो उते कोन भरंदासीं। बसि इहो ई तव्हांजो कमु आहे। छो भले अंधी नंगरी आहे, काॾे विया आहिनि सरकार, किथे आहिनि त बादशाह अहिड़ो ज़ुल्म कंहिंसां बि नथो थिए, असां सां थिए साईं। असां रस्तो न असां कारे था ग़रीब माण्हू जान थिए असांखे रस्तो त फर्स्ट क्लास ठाहे ॾियनि, सभु मथां पाण पैसा खाई रस्तो असांखे सही ठाहे नथा ॾियनि।